أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإذ أخذنا من النبيين ميثاقهم ومنك ومن نوح وإبراهيم وموسى وعيسى ابن مريم وأخذنا منهم ميثاقا غليظا ليسأل الصادقين عن صدقهم وأعد للكافرين عذابا أليما ऐं उहो वक़्तु यादि करण जे क़ाबिल आहे जॾहिं असां नबियनि खां यानी तमामु पैगम्बरनि खां हिकिड़ो इक़रार वरितो ऐं अव्हां खां ऐं नूह खां ऐं इब्राहिम मूसा ऐं मरियम जे पुट ईसा खां ऐं असां उन्हनि खां हिकिड़ो तमामु मज़बूत अहद वरितो त जीअं अल्लाह ताला सचनि खां उन्हनि जे सचाई जे बारे में पुछे ऐं अल्लाह ताला तयारु करे रखियो आहे काफ़िरनि जे लाइ दर्दनाक अज़ाब। हिन सूरत जे इब्तिदा में शुरूआत में अल्लाह रब्बुल आलमीन यानी फरमायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे या अय्युहन नबी इत्तक़िल्लाह वला तुतिअल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन इन्नल्लाह कान अलीमन हकीमा वत्तबिअ मा यूहा इलैक मिन रब्बिक। यानी अल्लाह ताला ये फरमायो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे अव्हां जे परवरदिगार जे तरफ़ां जेका वही मोकिली वई आहे उन जी तव्हां पैरवी करियो, उन वही ते हलो। ऐं हिते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो त असां नबियनि खां हिकिड़ो अहद वरितो, यानी अहद इन ॻाल्हि जो त अल्लाह रब्बुल आलमीन जे तमामु हुकुमनि खे पूरो कंदा ऐं ख़ासि तौर ते नबियनि सगोरनि खे दावत ऐं तबलीग जो त अल्लाह ताला जी मख़लूक़ खे अल्लाह ताला जो पैगाम पहुचाईंदव। ऐं इन सां गॾोगॾु इहो बि हो त तव्हां हिक ॿिए जी बि तस्दीक कंदव, हिक ॿिए खे बि सचो चवंदव ऐं हिक ॿिए जी मदद बि कंदव। ऐं बाज़ रिवायतुनि में अचे थो त अल्लाह ताला नबी सगोरनि खां इहो बि अहद वरितो, इन में उहा ॻाल्हि बि हुई त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहिनि ऐं उन्हनि खां पोइ ॿियो को नबी कोन ईंदो। बहरहाल हिननि नबियनि खां अहद वरितो वियो ऐं इन अहद मां मक़सूद छा आहे? हिकिड़ो त इहो त यानी नबियनि ते जेका वही अचे थी उन वहीअ जी पैरवी करणु ख़ुदि नबियनि जे मथां फ़र्ज़ु थिए थो त हू उन नबी वहीअ जी पैरवी कनि, अल्लाह पाक जेको उन्हनि खे हुकुम कयो आहे उन हुकुम ते हलनि, हुकुम खे पूरो कनि। ऐं इन मां इहा बि ॻाल्हि मिले थी त अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेका वही मोकिली वई आहे उहा जेॾीमहिल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उम्मतिन ताईं पहुचाइनि जिन वटि बराह रास्त वही कान थी अचे, पर नबी उन्हनि खे ॿुधाईंदा त असां वटि वही आई आहे ऐं तव्हां जेको तव्हांजे लाइ हीउ हुकुम आहे त पोइ उन्हनि माण्हुनि खे घुरिजे त उहो उन ते अमल कनि। हुननि जे मथां इहो फ़र्ज़ु आहे त अल्लाह पाक जो पैगाम हुननि ताईं आयो आहे, हाणे अल्लाह पाक जे पैगाम ते या अल्लाह पाक जे हुकमनि ते हलनि। इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा ख़बर पई, हूअं त अल्लाह ताला नबियनि जो ज़िक्र फरमायो इजमालन ऐं पर पोइ 5 नबियनि जो अल्लाह ताला ख़ासि तौर ते ज़िक्र फरमायो। हिकिड़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿियो हज़रत नूह अलैहिस्सलाम, टियों इब्राहिम अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम ऐं ईसा बिन मरियम अलैहिस्सलाम। इन्हनि 5 नबियनि खे उलुल अज़म पैगम्बर चयो वञे थो, उलुल अज़म रसूल। नबी त सभु जेको आहे सो सभिनी मख़लूक़ खां सभिनी खां वधीक, सॼी मख़लूक़ में सभिनी खां वधीक मक़ाम जेको आहे उहो अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां वॾो कंहिंजो मक़ाम कोन्हे, पर नबियनि में वरी जेको आहे 5 नबी आहिनि
जिन खे अल्लाह ताला वॾो मक़ाम अता फरमायो। इन में सभिनी खां पहिरीं जेको अल्लाह ताला यानी ज़िक्र फरमायो उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो व मिनका अवां खां। बाज़ रिवायतुनि में अचे थो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त मुंहिंजो वजूद जेको आहे न, मूंखे अल्लाह ताला वजूद जेको अता फरमायो पहिरीं अता फरमायो, पर मुंहिंजी जेका बेइज़त आहे यानी मूंखे नबी बनाए करे जेको दुनिया में मोकिलियो वियो उहो आख़िर में मोकिलियो वियो। त पहिरीं अल्लाह ताला फरमायो तव्हां खां, नूह खां, इब्राहिम खां, मूसा खां, ईसा बिन मरियम खां। ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त हिननि खां इहो जेको अहद वरितो वियो इहो को मामूली अहद कोन हो, मामूली इक़रार कोन हो, मीसाक़न ग़लीज़ा, तमामु सख़्तु मज़बूत जेको तो अहद हो। अच्छा, इहो अहद छाजे लाइ अल्लाह ताला वरितो? लियसअल सादिक़ीन अन सिदक़िहिम, ताकि सचनि खां उन्हनि जे सचाई जे बारे में पुछे। सचनि मां मुराद आहे नबी सगुरा, ऐं उन्हनि जे सचाई जे बारे में त नबियनि पंहिंजी ज़िम्मेदारी मुकमल तौर ते अदा कई, इहा उन्हनि जी सचाई हुई। जेको हुननि अहद कयो, जेको हुननि यानी इक़रार कयो, उन इक़रार खे हुननि पूरो करे ॾेखारियो। ऐं इहो इन लाइ हूंदो त महशर जे मैदान में सॼी मख़लूक जे मथां नबियनि सगोरनि जो फ़ख़्र ऐं नबियनि सगोरनि जो शरफ़ ऐं उन्हनि जी इज़त खे ज़ाहिर कयो वञे। त ॾिसो सॼी काइनात में सभिनी खां वधीक जेके आहिनि इज़त वारा जेके आहिनि न उहे हीअ आहिनि। अच्छा, इहो अहद उन अहद खां अलावा हिकिड़ो त अहद आम आहे जेको क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो त जेको रूहनि खां अल्लाह ताला अहद वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, मीसाक़ आहे, अहद आहे त छा आऊं तव्हांजो रब न आहियां? क़ालू भला, सभिनी चयो त छो न, बिल्कुलु तव्हां असांजा रब आहे। इन में सभु शामिल हुआ, पर उन खां पोइ वरी ही ख़ासि अहद आहे जेको अल्लाह रब्बुल आलमीन सिर्फ़ु नबियनि खां वरितो। ऐं फरमाईंदा त इहो बि उन ई वक़्त में थियो, यानी पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत यानी आदम अलैहिस्सलाम जे सुल्ब मां सभिनी जेको तो रूहनि खे कढियो ऐं सभिनी जेको तो यानी मख़लूक खे कढियो। नंढियुनि माकोड़ियुनि, ॻाढ़ियूं जेके माकोड़ियूं हूंदियूं आहिनि, ज़र, उनखे ज़र चवंदा आहिनि, नंढियुनि माकोड़ियुनि जी शिकिल में अल्लाह ताला उन्हनि खे जिस्म ॾिनो, नंढियूं ॻाढ़ियूं ज़रदियूं माकोड़ियूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि जी शिकिल में। पोइ अल्लाह पाक उन्हनि खे कढी, उन्हनि खां अल्लाह पाक पुछो अलस्तु बिरब्बिकुम, छा आऊं तव्हांजो रब कोन आहियां? आऊं तव्हांजो परवरदिगार, पालनहार, पैदा करण वारो, सभु कुझु तव्हांजूं ज़रूरतूं पूरियूं करण वारो, हर क़िस्म जूं तव्हांजूं परेशानियूं मुश्किलात हल करण वारो, मुश्किल कुशा, हाजत रवा, ऐं कोन आहियां? क़ालू भला, मुंहिंजो छो न, बिल्कुलु तव्हां ई आहियो। ऐं उन खां पोइ वरी ओॾी महिल ई अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा जेके रूह हुआ उन्हनि खां अल्लाह रब्बुल आलमीन ही ख़ासि अहद वरितो। वअअद्द लिलकाफ़िरीन अज़ाबन अलीमा, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन काफ़िरनि जे लाइ दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे। जेके काफ़िर जेके आहिनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत जो इनकार था कनि। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़िम्मेदारी निभाई ऐं अल्लाह पाक जे तरफ़ां पैगाम पहुचायो। हाणे जेको आहे जिन मञियो उहे कामयाब, ऐं जिन न मञियो अल्लाह ताला फरमाए पियो उन्हनि काफ़िरनि जे लाइ असां अल्लाह पाक तयारु करे रखियो छा? दर्दनाक अज़ाब। हाणे अॻियां जेके आयतूं आहिनि उन में डिघो किस्सो आहे सूरह यानी ग़ज़वा खंदक जो, खंदक जी जेका जंग थी आहे उनखे ग़ज़वा अहज़ाब बि चवंदा आहिनि, उनजो अॻियां ज़िक्र आहे। इंशाअल्लाह इहो बाद में कंदासीं। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। केॾी वॾी ज़िम्मेदारी आहे, यानी अल्लाह पाक जा हुक्म मामूली ॻाल्हि कान्हे। जहाननि जो परवरदिगार, आसमाननि ज़मीननि जो बादशाह, जंहिंजे हथ में सभिनी जूं तक़दीरूं आहिनि, जंहिंजे हथ में कामयाबी नाकामी, दुनिया त फुड़े खां बि घटि आहे ऐं आख़िरत समुंडनि खां वधीक आहे। उन हमेशा जी कामयाबी नाकामी जो मदार जेको आहे अल्लाह पाक जी पैरवी, अल्लाह पाक जी रज़ामंदीअ ते। जेको अल्लाह जी फर्मा बरदारी कंदो अल्लाह रब्बुल आलमीन उनखे ॿिन्ही जहान में कामयाब करण जो वाइदो फरमायो आहे। ऐं जेको अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी करे, अल्लाह रब्बुल आलमीन जा हुक्म टोड़े ऐं अल्लाह पाक खे नाराज़ कंदो, उहो ॿिन्ही जहाननि में नाकाम थी वेंदो। अल्लाह ताला शल पाण खे कामयाब इंसाननि में बनाए ऐं नाकाम इंसाननि खां अल्लाह ताला पाण खे बचाए। अल्लाह सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
یا ارحم الراحمین یا ارحم الراحمین یا ذا الجلال والاکرام یا ذا الجلال والاکرام. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. اللهم سلمنا لرمضان وسلم الرمضان لنا وتسلمه منا متقبلا. آمين. وصلى الله على حبيبه محمد وعلى آله وأصحابه وسلم. آمين آمين آمين. الله أكبر ما شاء الله.